होटल ते मज़दूरी कंदड़ नींगर खे ज़बरदस्ती अगवा करे तशद्दुद जिन्सी हवस जो निशानो बणायो वियो। नींगर जो मान ॾाॾे ऐं मासूम दरवेश भाउ सां गॾु इंसाफ़ लाइ एहतजाज। उन मौक़े ते मोहम्मद वसीम पंहिंजी अमर सुभान ख़ातून ॾाॾी बेगम चौहान मासूम दरवेश नंढड़े भाउ सां गॾिजी एहतजाज कंदे ॿुधायो त मां होटल तां मज़दूरी करे पंहिंजे घर अची रहियो होसि त रस्ते में ॿिनि हथियारबंद बूट सवारनि मूंखे ज़बरदस्ती हथियार जे ज़ोर ते मोटरसाइकिल ते विहारे मुंहिंजूं अखियूं बंदि करे हथ ॿधा मूंखे हिकु कारी कोठीअ में बंदि करे तशद्दुद कयो, जिन्सी हवस जो निशानो बणायो। मूं उन्हनि मां 3 ॼणनि खे सुञातो, जंहिं में लतीफ़ चौहान, मंठार चौहान, मंज़ूर चौहान ऐं 3 नामालूम हुआ, जेके मूंखे मारण जूं बि धमकियूं ॾेई रहिया हुआ। मां तशद्दुद सबबि बेहोश थी वियसि। मूंखे होश आयो त मां नेशनल हाईवे ते जमाली हाउस वटि पियो होसि। मूं मोरो थाणे ते वञी NC दर्ज कराई, पर पुलिस मूं ग़रीब खे इंसाफ़ ॾियण बदिरां मूंखे अगवा कंदड़नि जी तरफ़दारी पई करे। हिन महिल ताईं पुलिस कंहिंखे बि गिरफ़्तार नाहे कयो। हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP खां मुतालबो कयो आहे त इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।